अहम ख़बर है तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सांगड़ मां जिथे ॻोठ रहीम ख़ान मरी में छिते कुते ॿिनि ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो, जिन खे अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। छिते कुते मोहम्मद अदील मरी ऐं मोहम्मद शरीफ़ मरी खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। DHK अस्पताल में वैक्सीन न मिलण सबबि ज़ख़्मियुनि खे नवाबशाह रेफर कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सांगड़ मां जिते ॻोठ रहीम ख़ान मरी में छिते कुते ॿिनि ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। छिते कुते मोहम्मद अदील मरी ऐं मोहम्मद शरीफ़ मरी खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। DHQ अस्पताल में वैक्सीन न मिलण सबबि ज़ख़्मियुनि खे नवाबशाह रेफर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सांगड़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर AD कुंभर। जी AD, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही सांगड़ जे वेझो आहे ॻोठ रहीम ख़ान मरी, जिते छिते कुते घर में दाख़िल थी ॿिनि मासूम ॿारनि ते हमलो करे ॾिनो आहे। मासूम ॿारनि जा जेका चेहरा आहिनि उहे शदीद मुतासिर थिया आहिनि। ॿारनि जा जेके चेहरा आहिनि उहे मुतासिर थियण सबबि रतो रत थी विया आहिनि। ॿारनि खे सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो वियो आहे। हुन जूं अमड़ियूं जेके ॿारनि जूं हुयूं उहे रोईंदियूं दाईंदियूं रहियूं आहिनि, जॾहिं त अस्पताल में सहूलियतुनि जी अणपूरी सहूलियत हुअण करे उन्हनि खे जेको आहे सो ॿारनि खे सांगड़ खां नवाबशाह रेफर कयो वियो आहे। ॿार जेके आहिनि उन्हनि में अदील ऐं मोहम्मद शरीफ़ आहे जमाली मरी, जंहिंखे कुतनि ॾाढे विधो आहे ऐं उन्हनि ॿारनि खे रेफर कयो आहे नवाबशाह। जॾहिं त छितो कुतो जेको आहे उहो ॻोठां निकिरी ॿाराड़ी जे तरफ़ भॼी वियो आहे। ॻोठाणा हुनजे पोयां आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां DHQ अस्पताल आहे सांगड़ ज़िले जी, जिते कुते जी वैक्सीन कोन्हे। उतां जे जेके पेशेंट या कुते जा ॾाढियल माण्हू अचनि था, उन्हनि खे मुख़्तलिफ़ सेंटरनि या मुख़्तलिफ़ अस्पतालनि ॾे मुंतक़िल कयो वञो, त इहा अफ़सोस जी हिकिड़ी ॻाल्हि आहे। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी AD कुंभर अपडेट कंदा।